नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त से तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त कवालियुनि जे शहनशाह उस्ताद नुसरत अली फ़तेह अली ख़ान जी अॼु 22वीं वरसी मल्हाई पई वञे। मशहूर कवाल फ़तेह अली ख़ान जे घर पैदा थींदड़ नुसरत फ़तेह अली ख़ान कवाल ऐं लोक मौसीक़ी जी दुनिया में पंहिंजी सुञाणप पाण हो। नुसरत फ़तेह अली ख़ान जो पहिरियों तारुफ़ ख़ानदान जे ॿिनि माण्हुनि जे ॻायल कवालियुनि सां थियो। हक़ अली मौला ऐं दमादम मस्त कलंदर खेसि सुञाणप ॾिनी। मौसीक़ी में नवाण आणण सबबि संदसि शोहरत पाकिस्तान मां निकिरी पूरी दुनिया में फैलिजी वई। आलमी सतह ते सही माना में हुन जो तख़लीक़ कयल पहिरियों शलकार 1995 में रिलीज़ थी फिल्म डे मैन वॉकिंग हो, जंहिंखां पोइ हू हॉलीवुड जी हिकु ॿी फिल्म दी लास्ट टेम्पलेशन ऑफ द क्रिस्टल जे ज़रिए मौसीक़ी तरबियत ॾिनी। उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान फ़न ऐं मौसीक़ी जी रूहानी कैफ़ियत जे ज़रिए पूरी दुनिया खे मुरीद बणाए छॾियो। आलमी सतह ते जेतिरी शोहरत खेसि मिली, इहा शायदि कंहिं ॿिए मौसीक़ार या ॻाइणे खे नसीब नाहे थी। बहैसियत कवाल हिन जा 125 ऑडियो एल्बम रिलीज़ थी चुका आहिनि। हिकु वर्ल्ड रिकॉर्ड आहे। हिन एल्बम में दमादम मस्त कलंदर, अली मौला ऐं जो ये हल्का हल्का सुरूर है मेरा, पिया घर आया, अल्लाहु अल्लाह, इन्ना सोना तैनू रब ने बनाया समेत केतिरियूं यादगार कवालियूं ऐं गीत शामिल आहिनि। नुसरत फ़तेह अली ख़ान बॉलीवुड जे केतिरनि ई फिल्मनि जी मौसीक़ी तरबियत ॾियण सां गॾु पंहिंजे आवाज़ जो जादू बि जॻायो, जंहिंमें हू ओ प्यार हो गया, कच्चे धागे ऐं कारतूस शामिल आहे। नुसरत फ़तेह अली ख़ान जे फ़न जी तारीफ़ मुल्क जे तरनम नूर जहान, शहनशाह अज़िल, मेहंदी हुसैन ऐं लता मंगेशकर जहिड़नि ॻाइननि बि कई आहे। खेसि गीत, गज़ल, कवाल, क्लासिकल, नेम क्लासिकल ते मुकमल इबरत हासिल हुई। नुसरत फ़तेह अली ख़ान पंहिंजे फ़न खे इस्लाम जी तबलीग जो ज़रियो बणायो ऐं समूरी दुनिया में केतिरनि ई गैर मुस्लिम खे मुसलमान कयो। नुसरत फ़तेह अली ख़ान जिगर ऐं गुर्दे जी बीमारी में मुब्तला हुजण सबबि लंडन जी हिकु इस्पताल में इलाज हेठो, जिते हू 16 अगस्त 1997 में हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।